जर वहे तो जाल सही वहन सीर में माणिक मोती लाल जे मासो जुड़ई माल त पूजारा बुर थी तकरीला सदक जे थो सिंधियाणी तहरीक जी मरकजी सदर अदी सुभानी डायरी साहिबा जिन खे त पाण अची तकरीर करे भेण सुभानी डायरी साहिबा ओ आई आई ओ आई आई दिसकेराई 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 हिन भूल जाई हिन भूल जाई हकीकत हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री हकीकत हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिरुन खे टूंगर पवन डरी वञनि वण भरी ओभर ओभरे की न की स्टेज ते वेठल मुंहिंजा समूरा मान वारा मुअज़्ज़िज़ महिमान साम्हूं हाल में वेठल सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं अवामी तहरीक जा भाउरो सहाफ़ी भाउरो जिए सिंधियुनि जी सिंध जिए सिंध जी सूरमी अदी ज़ाहिदा शेख जिए फ़िक्रे बलीज़ो सभ खां पहिरीं आउं चूंडिजी आयल नई बाडीअ खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾींदसि ऐं गॾोगॾु इहा उमेद बि कंदसि त हिन ज़ालिम समाज जे कहरी कोट किराइण लाइ अॻे खां अॻरी मज़बूत ऐं उन ई साबित क़दमीअ सां जिदोजहद कंदियूंसीं सिंधियाणी तहरीक ऐं हिननि भेनरुनि जेको एतमाद करे ऐं ॿार रखियो आहे सो असां सभई भेनरूं गॾिजी पंहिंजनि भाइरनि सां पंहिंजनि बचनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए जीअं हमेशह पाण जिदोजहद कई आहे तीअं हाणे बि पाण हिन पंहिंजे धरतीअ जे लाइ अॻु वांगुरु जिदोजहद कंदासीं ऐं आख़िरी साह जे घड़ियुनि ताईं जिदोजहद कंदासीं ऐं तव्हां भेनरुनि जो साथ जी बि ज़रूरत आहे त पाण सभई साथियाणियूं गॾिजी हिन पंहिंजे धरतीअ जे लाइ गॾिजी जिदोजहद करियूं अॼु सिंधियाणी तहरीक जी कॉन्फ्रेंस बि आहे अदी ज़ाहिदा शेख जेका सिंध जी सूरमी असांजो क़ाइद हुनखे सिंध जी सूरमीअ जो लक़ब ॾिनो ऐं असां लाइ पाण सभिनी जे लाइ उहा सिंध जी सूरमी आहे उनजी चौथी वरसी बि पाण मल्हायूं पिया अदी ज़ाहिदा शेख आउं सम्झां थी त पाण सभिनी जी जीअं सभु ॻाल्हाए विया आहिनि अदी ज़ाहिदा शेख ते ऐं जेको बि ॻाल्हाईंदो आहे सो सम्झंदो आहे त अदी ज़ाहिदा सिर्फ़ु का असांजी हुई सो मूंखे बि इहा दिलि में थींदी आहे त अदी ज़ाहिदा इलाही असां सां वेझी हुई ऐं ख़ासि करे मूंसां इलाही वेझी हुई अदी ज़ाहिदा सां जॾहिं अदी ज़ाहिदा ते ॻाल्हाइण जे लाइ बीहंदा आहियूं त दिलि अलाए छो भरिजी ईंदी आहे ऐं अदी ज़ाहिदा जहिड़ी करे असांजे अखियुनि अॻियां हुन जूं ॻाल्हियूं ऐं हुनजा नक्श ऐं हुनजो अंदाज़ जेको आहे सो तरी ईंदो आहे शाह साईं अहिड़नि माण्हुनि जे लाइ चयो आहे तकर कीअं सुई जे सीर न घिड़ी सुहिणी तकर कीअं सुई जे सीर न घिड़े सुहिणी हिते हयातीअ ॾींहणा हॾे तान हुई चुकीअ ताईं चरी कई जो ॾिनसि उन ॾुई सुहिणीअ खे सैद चए विधो कुर्ब कुही हुअं ई हूंदम हुई पर ॿुॾीअ जा ॿीणा थिया अदी ज़ाहिदा जहिड़ियूं खोड़ मायूं सिंध में ॼायूं हूंदियूं पैदा थियूं हूंदियूं पर शाह साईं जेको हिननि सूरमियुनि जे लाइ चयो आहे त माण्हू त खोड़ आहिनि पर जॾहिं माण्हू कंहिं सचाईअ जे पंध ते हले थो ऐं उनजे साबित क़दमीअ जे लाइ हुन जेको चयो आहे त मरूं त पाण बि मरी वेंदासीं खोड़ सिंध में ॿियनि मुल्कनि में दुनिया में माण्हू मरनि पिया पाण खे ख़बर ई कोन्हे त केरु मोह केरु ॼाओ पर जॾहिं हिन सचाईअ ते हली आहे हिन सिंध जे इश्क सां हुनखे जेको आहे सो सिंध सां मोहबत हुई इश्क हो तॾहिं
हुआ जेका आहे सा बुढ़ीअ जी बीणी थी वई। अदी ज़ाहिदा हक़ीक़त में असां सिंधियाणी तहरीक में गॾु हलिया आहियूं अदी ज़ाहिदा सां, पर अदी ज़ाहिदा जहिड़ो को इंसान पैदा थिए आउं नथी सम्झां त उमेदु आहे त असां मां पाण सभिनी मां अहिड़ो को माण्हू पैदा थी पए। पर जॾहिं असां लांग मार्चूं कंदा हुआसीं, कंहिं बि जिदोजहद में वेंदा हुआसीं त हुनजी उहा मोहबत, हुनजी उहा जेको आहे सो प्यार ऐं हुनजो वॾपण, त हर हिकु माण्हूअ खे जॾहिं लांग मार्च ते वेंदा हुआसीं, शाम जो घर मोटींदा हुआसीं त हिकु हिकु माईअ खां पुछंदी हुई त तोखे अदी का तकलीफ़ त कोन्हे, तोखे टंगुनि में सूर त कोन्हे, तोखे मथे में सूर त कोन्हे। उहे सभु हेतिरियूं गोरियूं खणी कली संभाले उहा पर्स में विझी खणंदी। अॼु शायदि असां ईअं नथा करे सघूं। अदी ज़ाहिदा ईअं जीअं माउ पंहिंजे बचनि नंढनि लाइ खणंदी आहे न, त हीअ गोरी बुखार जी आहे, हीअ जेका असां सुनाई जल आहे, ऐं ॿार खे मथां रस्ते में का तकलीफ़ थिए, पाण सभु मायूं आहियूं इहा ॻाल्हि सोचींदा आहियूं त कंहिं वॾे सफ़र ते निकिरंदा आहियूं त ॿार जी दवा गोरी सभु सोचींदा आहियूं जेका हाली हुनखे ॿार खे मिले। उहे अदी ज़ाहिदा सभु कलीअ में छापर में विझी दवाऊं गोरियूं खणंदी हुई। उहे विसिल टूअर हुजनि, लांग मार्चूं हुजनि या सिंध जा दौरा हुजनि, पर हर शइ अदी वटि मौजूदु हूंदी। मन में पटीअ ताईं बि अदी ज़ाहिदा शइ खणंदी ऐं हुन वटि मौजूदु हूंदी। इहा ॻाल्हि आउं सम्झां थी त पाण सभिनी में थियणु खपे ऐं इहे अदी ज़ाहिदा खां असां इलाही सिखियासीं, पर इहे शयूं असां पंहिंजे पाण में न अपनाए सघिया आहियूं। त इन्हनि सभिनी शयुनि खे कॾहिं कॾहिं चवंदी त जॾहिं बि का औरत ॿाहिरि निकिरे त सुई ऐं धाॻो पाण सां खणी निकिरे। ढेरी ऐं सुई जेका आहे सा साण हुजे, सेखारींदी हुई, ॾसींदी हुई। मानी कंहिं न खाधी आहे हुनखे तकलीफ़ थींदी, कंहिंखे मानी घटि वधि मिलंदी पाण न खाईंदी, चईंदी त न ऐं खाओ। हंधि बिस्तरे जी का खोट थींदी त पहिरीं सभु जेके आहिनि से ॿियूं भेनरूं सुम्हनि त पोइ असांजो मिड़ई ख़ैरु आहे। असीं त चईंदासीं अबा जेका असांजी लीडर हुजे, जेका अॻुवाण हुजे, सुखी थी सवली थी उहा हले, पोइ बाक़ी ॿिया माण्हू मिड़ई गुज़ारो करे वेंदा। पर अदी ज़ाहिदा पेरनि भर बीठी हूंदी हुई ऐं सभिनी भेनरूं जेके बि ॿ टे भेनरूं रज़ाकार हूंदियूं हुयूं उन्हनि खे चईंदी त सभिनी भेनरुनि जो अचो पाण ख़्यालु कयूं, हंध जो, विहाणे जो, चादर जो, इहो सभु कुझु करे पोइ जेकॾहिं पाण लाइ बचे थो त ठीकु आहे, जिन त पोइ पाण चवंदी अदी पोइ पाण गुज़ारो करे वेंदासीं। अदी ज़ाहिदा शेख जो जेका जिदोजहद आहे, जेका सचाई आहे, उहा विसारण जी कान्हे का। हुनजी सादगी, हुनजी मोहबत, न कॾहिं हुन कंहिं कपिड़नि जी तमना कई, न कॾहिं हुन कंहिं भले खाधे जी तमना कई, न कॾहिं हुननि शॉपिंग जी तमना कई, न कॾहिं हुन चयो त कंहिं भलनि होटलनि ते हली मानी खाऊं। हुनखे त पंहिंजनि जेके मारू वारा माण्हू आहियूं, तव्हां हारियाणियूं आहियो, उन्हनि वटि मानी खाइण में मज़ो ईंदो। जॾहिं असीं दौरनि ते ईंदासीं तॾहिं तव्हां जहिड़ियुनि भेनरुनि जे कचहरियुनि में अदी ज़ाहिदा खे मज़ो ईंदो। अदी ज़ाहिदा उहा माई हुई ऐं असां बि चाहियूं था पाण सभु त जेका अदी ज़ाहिदा हिन सिंध लाइ जेका सचाई करे वई आहे, जेको पाण खे राह ऐं रस्तो ॾेई वई आहे, पाण उन ते हलूं। हिननि हारियाणियुनि जो, हिननि मज़दूर भेनरुनि जो ऐं सिंध जे न्याणियुनि जो जेतिरो अदी ज़ाहिदा सोचियो आहे, जेतिरो ख़्यालु कयो आहे, जेतिरी उनखे तकलीफ़ हुई ओतिरी पाण खे बि थियणु खपे। पाण बि उन्हनि वांगुरु ई अदी ज़ाहिदा जे नक्शे क़दम ते हली उन्हनि सां गॾु जिदोजहद करियूं। तव्हांखे ख़बर आहे त पाण हींअर केॾी सिंध केॾी ॾुखियुनि हालतुनि में आहे। तइलीम पंहिंजी तबाह थी वई आहे, सिहत पंहिंजी आहे ई कोन। ॿहिराड़ीअ जे अञा बि शहरनि जे माण्हुनि जे लाइ त सिहत ऐं मुंहिंजे ख़्याल में को अस्पतालुनि जो या हिन जो रोज़गार जो एॾो को ख़ासि मसाइलो कोन्हे, पर असांजे ॿहिराड़ीअ जे औरतुनि लाइ त वॾा मसाइला आहिनि। असां लाइ तइलीम जा इदारा कोन्हे के जे असांजूं नियाणियूं पढ़ी सघनि। असांजूं मज़दूर जेके मायूं आहिनि उन्हनि वीचारनि जे लाइ रहण जे लाइ का जॻह कोन्हे का। जेका घर में माई 2000 ते कमु करे थी ऐं उहा शहर में अची वेहे थी त उनखे रहाश कोन्हे का। उहा मजबूरनि जेका असां 10,000 जी जाइ वेठो आहे, 10 घरनि में कमु करे, त तव्हां सोचो त उनखे छा बचो।
ऐं पाण सभु गॾु आहियूं ऐं तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, तव्हांजे हिमतुनि जी ज़रूरत आहे, तव्हांजे जुरतुनि जी ज़रूरत आहे। ऐं पाण जीअं अॻु में जिदोजहदूं कयूं आहिनि कालाबाग डैम जे लाइ, हिन सिंध जे ज़मीनुनि जे लाइ, सिंध जे तइलीम जे लाइ, तीअं पाण हींअर बि वरी गॾिजी ऐं जेसि ताईं हिन सिंध जा पाण दुख सूर ऐं हिन सिंध जी तक़दीर नथा बदिलायूं तेसि ताईं पाण जिदोजहद कंदासीं, इहो वचन कयूं। ऐं मुंहिंजो बि तव्हां सां इहो वाइदो आहे त जेसि ताईं पंहिंजी हिमत आहे, जुरत आहे ऐं साह जे आख़िरी घड़ीअ ताईं असां हिन सिंध धरतीअ सां हूंदासीं, इन जे जिदोजहद में हूंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।